खैरपुर में IBA टेस्ट पास कंदड़ PST ऐं JST वेटिंग उम्मीदवारनि तरफ़ां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे उम्मीदवार अयाज़ मक्सी, शौकत मंगी, अताउर रहमान शेख, माजिद अली, पीरल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते दाहींदे हिननि चयो त असां 40+ वेटिंग उम्मीदवारनि खे गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि ऐं ज़ियादती पई कई वञे। हिननि चयो त तालीम खाते जे सूबाई वज़ीर रुॻो कूड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। असांजे हक़नि ते दाड़ो हयो पियो वञे, जंहिं सबबु असांजो मुआशी क़तल कयो पियो वञे। हिननि चयो त असां गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर तालीम खातो गैर संजीदगीअ जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। हिननि तालीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ऑफर ऑर्डर जारी कया वञनि त जीअं उम्मीदवारनि में पखिड़ियल बेचैनी ख़तम थी सघे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।